अल्लाह जे मानन खे मुझा दोस्त अजीज अल्लाह तबारक व तआला ताक़त ॾिनी आहे जो किथे भी को अल्लाह वारन सां ताल्लुक जोड़ींदो आहे। ये तो तवा बिजली की तार जो करंट मिलाईंदा हो मुझा दोस्त भली 100 मील होजे 1000 मील होजे पर जे तार टुटल किथे भी काने का त बिजली पहुंची वेंदी आहे। औलिया अल्लाह सा भी मानू जडे न पांजो करंट मिलाईंदा हल ताल्लुक जोड़ींदा हल तो खुदा जा वली उन पांजे ताल्लुक वारे के नवाजीदा आहिन। हजरत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला ने तभी फरमायो आ त क़यामत ताईं सुभान अल्लाह आड़े चो सुभान अल्लाह। हजरत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला ने इरशाद फरमाइन था क़यामत ताईं अल्लाह जे वलियन जो फैज़ हलदो रहदो पर दर्जे बदर्जे कंजो 100 साल कंजो 200 साल कंजो 300 साल कंजो 400 साल उन खां पोइ फैज़ पूरो थी वेंदो आहे। पर हज़रत गौसे पाक फरमाए था मुसा अल्लाह जी भलाई आहे अल्लाह जो मुसा वाइदो आहे अब्दुल कादिर तो जो फैज़ क़यामत ताईं जारी रहंदो। पाण कसीदा ओसिया में फरमायो था न त अल्लाह जे वलियन जा मुर्ग सिंधी में असां पुजी माना कयो माना पखी या कुकड़ जेको बांगू ॾींदो आहे पाण फरमायो था ॿियनि जा पखी बोले 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 थकजी पई बंद थी वेंदा मुंहिंजो मुर्ग क़यामत ताईं बोलींदो। गौसे पाक रज़ी अल्लाह ताला जो इरशाद आहे हिकिड़े माण्हू गौस पाक खां पुछो आहे सोना अब्दुल कादिर जिलानी तव्हां खे मालूम कीअं थियो त मां वली आहियां पाण खे बि महसूस थिए वो अवां खे कीअं महसूस थियो त मां वली आहियां। हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला जो फरमाइनि था हिकिड़े ॾियारे मां ॻोठ जे ॿारड़नि सां नंढड़नि सां रांद खेलण जे लाइ पंहिंजे घरां निकितुसि मुंहिंजे उमिरि जा 4-5 साल नंढा वॾा ॿारड़ा मां बि उन्हनि सां गॾु। हज़रत गौसे पाक फरमाए जीअं जो घर खां ॿाहिरि निकितासीं त पोयां सॾु थियो ओ अब्दुल कादिर मूं बीही करे पोइ ते वाझायो कंहिं मूंखे सॾु कयो। हज़रत अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला जो फरमाइनि था मूं पोइते जो वाझायो त हिकिड़ो ढगो हो ढगो तव्हां लाड़ जा ढगो चवंदा आहियो असां डांद चवंदा आहियूं सम्झो था न भला तव्हांजे लाड़ जा डांद ॻाल्हाईंदा ठगा ॻाल्हाईंदा आहिनि बाबा भला लाड़ जा माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि ॻाल्हायो कोन था कम त ढगनि वारा था कयो लाड़ जा माण्हू ॻाल्हाईंदा आहियो न ॻाल्हायो ॻाल्हायो ॾिसां त सही ढगा त न आहियो न। हज़रत अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला जो फरमाइनि था मूं पोइते वाझायो त ढगो बीठो आहे उन ढगे मूंखे चयो सोना अब्दुल कादिर अल्लाह जे ज़ात बाबरकात तोखे रांद रूंद लाइ पैदा कोन कयो आहे अल्लाह तोखे पंहिंजे इबादत लाइ पैदा फरमायो आहे। हज़रत पीर रहमतुल्लाह अलैह फरमाए त मां नंढड़ो अजा शूर वारी हयाती कान हुई ठगी जो गालो ॿुधुम त मूंखे थोड़ी दहशत थी अलाए जिन आहे अलाए भूत आहे बड़ा ढगो थो ॻाल्हाए पियो ॿारड़नि खे छॾे वठी डोड़ियुसि त वञी अम्मा खे भाकुर पाया अम्मा खे ख़ौफ़ जी हालत में ॿुधाया त मां ही छा ॻाल्हि आहे घर जो अचां त अम्मा घर में कान ही नाने साईं जे घर वियल हुई घर जो खाली ॾिठो मुझे दिल जे मथां दहशत पैदा थी मूं चयो त घर जी छत ते चढ़ी वञा ज़मीन ते हूंदुसि त इहो ढगो वरी ईंदो तंहिंजे करे पाण फरमाइनि था जीअं जो मां घर जी छत ते चढ़ियुसि छत ते चढ़ी मां हेॾे होॾे निहारियो इत्तिफ़ाक़ सां मुंहिंजी नज़र मके शरीफ़ जे शहर ॾांहुं हली वई
ॾियारो नाई ज़ुल्हज जो हो मूं पंहिंजे अखियुनि सां बगदाद जे शहर मां घर जे छत तां अरफात में हाजिर खे इहराम में ॾिठो। सभई जो सुभान अल्लाह। साम्हूं नज़र कयां त मूंखे काबतुल्लाह बि नज़र पियो अचे। मूं दिल में सोचो त ही जिन भूत जी ॻाल्हि कान्हे, ही का ॿी ॻाल्हि आहे। वेठ लही आयुसि अम्मा साइण खे जी ॿुधायमि अम्मा ही हाल आहे। मुंहिंजी अम्मा साइण आरफा आबिदा ज़ाहिदा हुई। फरमाइण लॻी हो मुंहिंजा बचड़ा अब्दुल कादिर जीलानी मूंखे जंहिं शइ जी तवक़ो हुई, जेका शइ मां महसूस कंदी हुयसि त अल्लाह जी ज़ात तो ते करम फरमाईंदो, सो उन करम जी शुरूआत थी चुकी आहे। अल्लाह जी ज़ात तो जो नालो वलीअनि जे जमात में लिखी छॾियो आहे। सुभान अल्लाह। ज़ोर सां खुली चओ सुभान अल्लाह। हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था उन खां बाद में मुंहिंजी अम्मा मूंखे ताक़ीद सां मदरसे में मोकिलणु शुरू फरमायो। मां मदरसे में ताक़ीद सां वेंदो हुउसि ऐं वरी मूंखे ॿिए नमूने सां बि मालूम थियो त मां अल्लाह जो वली कीअं आहियां। पाण फरमाइनि था हिकिड़े ॾिहाड़े सिपारा या क़ाइदो जेको मदरसे में पढ़ायो वेंदो हो उहो खणी मदरसे में वञा पियो, घर खां ॿाहिरि निकितो आहियां, मूंखे अल्लाह जा मलाइक नज़र आया। अल्लाह जा मलाइक माण्हुनि खे चवनि पिया परे थियो परे थियो परे थियो, अल्लाह जो वली थो अचे। उन मलाइकनि जे चवण सां अल्लाह जी मखलूक माण्हू रस्तो ॾींदा विया, परे थींदा विया। मां जीअं जो मदरसे में वियुसि त जीअं तव्हां ही हज़ारे वेठा आहियो, ईअं मदरसो भरियो पियो हो, उस्ताद वेठा हुआ, शागिर्द वेठा हुआ। उते उहे ॿई मलाइक मूंखे नज़र आया। उस्तादनि ऐं शागिर्दनि खे चवनि पिया जाइ ॾियो जाइ ॾियो जाइ ॾियो, अल्लाह जो वली थो अचे। हली जायो माहिरू सदियूं साल हले माशर जे मैदान में उन्हनि नाज मिलल बाक़ी ॿियनि वेचारनि ओ जागा अजाया कया। जेके अल्लाह घुरंदो आहे न सही त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उनखे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात नंढड़ाई में ई पंहिंजे विलायत जे मक़ाम ते अता फरमाईंदो आहे। हज़रत रोज़े धड़ी रहमतुल्लाह अलैह पाण फरमाइनि था पिया, खलीफ़े साहब रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त मां नंढड़ो हुयुसि, असांजे बिरादर में असांजे ख़ानदान में असांजो हिकिड़ो माइट हो, नौजवान छोकिरो ग़ाइब थी वियो, लभे न पियो। मां नंढड़ो हुजां। पाण फरमाइनि था त असांजे ॻोठ जूं जेके बीबी साहिबा हुयूं, का मासी का पुफी का मामी का चाची, पंहिंजे ख़ानदान जूं, उहा मूं नंढड़े खे कुल्हे ते खणी ऐं मूंखे चवंदियूं मोहम्मद राशिद हथ खण त असांजो वियल माण्हू मोटी अचे। पाण फरमाइनि था मुंहिंजे ज़ुबान मां निकिरी वियो त मिठा लोला कांगनि खे खारायो, तव्हांजो ॿार मोटी। ये मुझी जुबान हमारे करियो था मिठो लोलो, लोलो समझो था मानी में खबर काने मिठी मानी बचे तो मम्मू जो ये जुबान मां निकरी हो तो मिठी मानी पचाए आया नंढड़ो मूंखे कुल्हे ते खणी घुमाए पियो, चओ पियो दुआ कर। मुंहिंजी जुबान मां निकरी हो त मिठा लोला ठाहे, मानियूं ठाहे, कांगनि खे खारायो। हुननि देर कान कई, असांजे माइट खे गुमते साल गुज़री वियो हो। असांजे माइटनि माइनि जल्दी मिठी मानी पचाए टुकड़ा टुकड़ा करे कांगनि खे खाराई। शाम जो ॾिसो शाह साहिब खिलंदो पियो अचे। अल्लाह जे वलीअ जे ज़ुबान मां जेका शइ निकिरंदी आहे सो थी वेंदो आहे। अल्लाह जो वली जीअं फरमाईंदो आहे थी पवंदो आहे। हज़रत गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाईंदा हुआ वमा मिनहा शुहूरुन औ दुहूरुन तमुर्रु व तनक़दी इल्ला अताली। अल्लाह ताला मूंखे उहो मक़ाम अता फरमायो आहे
साल गुज़रंदो आहे मूं वटि सलाम कंदो आहे, महीनो गुज़रंदो आहे मूं वटि सलाम कंदो आहे, हफ़्तो गुज़रंदो आहे मूं वटि सलाम कंदो आहे, सिज उभरंदो आहे मूं वटि सलाम कंदो आहे, सिज लहंदो आहे मूं वटि सलाम कंदो आहे। इहे सभई शयूं जो कुझु उन हफ़्ते में, महीने में, साल में जो कुझु थियणो हूंदो आहे, अल्लाह जे फज़ल करीम सां सभु कुझु मूंखे मालूम हूंदो आहे। कड़े शरीफ़ जा मुसलमानों मूंखे जवाब जो अल्लाह जो वली सचो आहे या कूड़ो आहे? हथ मथे खणी था चओ। पोइ होश पा कूड़ त कोन थो वणे न। पाण फरमाइनि था वमा मिनहा शुहूरुन औ दुहूरुन, महीनो हुजे चाहे ज़मानो हुजे, तमुर्रु व तलक़दी, गुज़री वञे या अचे, इल्ला अताली, मगर मूं वटि ईंदो आहे ऐं तुख़बिरुनी, ऐं मूंखे अची इतला कंदो आहे, ॿुधाईंदो आहे त छा छा मूं में थियणो आहे। मां अब्दुल कादिर जीलानी खे अल्लाह जे फज़ल करम सां सभु कुझु ख़बर हूंदी आहे। मुझा दोस्त अज़ीज़, गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जो तमाम मकाम मथा हुआ। हज़रत पीरान पीर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात बाबरकात जे मकाम खे, मर्तबे खे, शान खे, मान खे को भी नथो मुझा दोस्त हद ताईं पहुची सके। अल्लाह जी ज़ात बाबरकात खे ख़बर आहे त गौसे पाक जो मकाम केतिरो आहे। नक्शबंदी सिलसिले जो बुज़ुर्ग आहे हजरत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी, माने जो सुभान अल्लाह। जंहिंजे ॼमण खां अॻु में केतिरनि वलीअनि बिशारतूं ॾिनियूं, हो त अल्लाह जो मानो अचे थो। पाण ख़ैर जो आया ऐं पाण तजदीद जो कमु कयूं, दीन खे नओं सिर जान बख़्शूं। जेका ख़िदमत इमाम रब्बानी जी आहे पंहिंजे दौर में मिसाली ख़िदमत आहे। उन्हनि पंहिंजे मकतूबा शरीफ़ में लिखियो आहे, मूं पढ़ियो आहे ऐं उहा मकतूबात मूं वटि मौजूद आहे। हज़रत इमाम रब्बानी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त मूंखे अल्लाह ताला विलायत जा 7 दर्जा ॾिना। जेके भी विलायत जा दर्जा आहिनि उहे सभु जो सभु मूंखे अल्लाह पाक दर्जा ॾिना, पर हिकिड़ो दर्जो आहे महबूबियत जो। सुभान अल्लाह। छा कहिड़ो दर्जो आहे बा? उहो मूंखे न पे मिलियो। मुंहिंजी तमन्ना हुई, तड़प हुई त मूंखे जेकर अल्लाह ताला जी ॿिया दर्जा विलायत जा ॾिना आहिनि, इहे महबूबियत जो दर्जो भी अल्लाह ताला अता फरमाए। मुझा भाउ चवनि था केतिरा ॾिहाड़ा इमाम साहब लिखे थो, इमाम रब्बानी केतिरा ॾिहाड़ा मुंहिंजी तमन्ना हुई, दुआ कंदो हुउसि अल्लाह पाक वटां उहो महबूबियत जो दर्जो कोन पे मिलियो। हिकिड़े ॾिहाड़े मुंहिंजे मथां बगदाद वारे शाहनशाह हजरत अब्दुल कादिर जीलानी जे रूह के रहम आयो। उन अल्लाह जे दरगाह में मुंहिंजी सिफारिश कई, मूंखे महबूबियत जो दर्जो मिली वियो। पाण फरमाइनि था मां मरहून मिन्नत आहियां बगदाद वारी सरकार जो, जंहिंजे दुआ सां, जंहिंजी सिफारिश सां मूंखे जे शइ जी तमन्ना हुई उहा सालनि खां न पे मिली। अल्लाह पाक जे दरगाह मां मूंखे महबूबियत जो दर्जो पीरान पीर जे रूह जे सिफारिश सां मिलियो। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह, खुली चओ सुभान अल्लाह। आओ तोखे हिकिड़ो ॿियो बि वाक़ियो इमाम रब्बानी जो ॿुधायां। इमाम रब्बानी पीरान पीर जी ॾिसकीअ तो तारीफ़ करे पियो। अॼुकल्ह माण्हू बेवकूफ़ आहिनि जेके चवंदा बा नक्शबंदी घटि आहे, कादरी घटि आहे, सौरवर्दी वधि आहे, चिश्ती वधीक आहे, फलाणो ही आहे। न मुंहिंजा अदा, इन्हनि सभिनी बुज़ुर्गनि जो तरीक़ो पंहिंजी पंहिंजी जॻह ते मक़ाम ऐं मर्तबे वारो आहे। असां अहले सुन्नत वारा घटि चवण वारा त आहियूं ई कोन। मुंहिंजे महबूब रोज़े वारे छा फरमायो आहे ॿुधायां?
पाण फरमाइता कसर एक दर लख कोड़े तैके गिड़खियूं जानो कया परख तता न हो साजन साम हो। हज़रत सही मोहम्मद राशिद रज़ी अल्लाह ताला नो फरमाइन था ये समझो हिकड़ी माड़ी आ, ये समझो हिकड़ो बंगलो आ, ये समझो हिकड़ी महलात आ। उन महलात में तवा असा सबनी जो महबूब वेठो आ। असा जो तवा जो सबनी जो महबूब उन महलात में वेठो। महबूब सबरी जो हिकड़ो आ, चओ सुभान अल्लाह। काॾे जो सुभान अल्लाह। पर वेठो काथे आ? उन महल में वेठो आ, माड़ीअ में वेठो आ, बंगले में वेठो आ। पर हाणे ख़ल्क़ चारई तरफ़ फिरी पई आ दिलबर जे दीदार जे लाइ। शाह साहब जो शेर फरमाइनि था त कसर हिक दर लख कोड़े तंहिंखे गिड़कियूं। बंगलो त हिकड़ो आ, माड़ी त हिकड़ी आ, पर उनखे काहे नौ दरिया, काहे नौ दरिया, कोहे नौ दरवाजो आ, कोहे नौ रोशनदान आ। चारई तरफ़ उनखे रोशनदान आ। हाणे तो चवे जा न हो कया परख ता न हो साजन साम हो। उन महबूब जो जबल दीदार कबो आ ऐं दीदार जे लाइ अचबो आ त जेको उलहंदे पासे बीठो हूंदो उहो उलहंदी दरीअ मां ॾिसंदो, जेको ओभारा बीठो हूंदो उहो ओभारी दरीअ मां ॾिसंदो, ॾखिणे पासे वारो ॾखिणे पासे खां ॾिसंदो, उत्तर पासे वारो उत्तर खां ॾिसंदो। महबूब हिकिड़ो आ पर दरियूं खोड़ हल। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पीसे रोज़े वारा फरमाइनि था अहिड़े तरीक़े सां अल्लाह जे वलियनि खे जेको फैज़ मिलंदो आहे, सभिनी जो महबूब मदीने वारो साईं आहे, आमना जो लाला, उन वटां फैज़ सभिनी खे मिले थो। पर पाण फरमाइनि था कंहिंखे कंहिंजे दर तां, कंहिंखे कंहिंजे दर तां, कंहिंखे कंहिंजे दर तां, मारा मोहम्मद राशिद के अब्दुल कादिर जीलानी जे दर तां। जलीअ खे जितां प्रिय पाण पसायो, तनीअ खे तितां लिया। सुभान अल्लाह त चओ। जलीअ खे जितां प्रिय पाण पसायो। महबूब जंहिंखे जिथां दीदार कराए, ओभारी दरी मां कराए, ॾखिणी मां कराए, उत्तरीअ मां कराए, ओलहंदीअ मां कराए, दिलबर दीदार जंहिं बि दरी मां कराए। जनीअ खे जितां प्रिय पाण पसाइयो, तनीअ खे तितां लिया पाइण आया। जंहिंखे जितां दीदार थींदो आहे उहो लियो, लियो सम्झो था, इन्हीं के सिंधीअ में लियो चइबो आहे। हज़रत रोज़े वारा फरमाइनि था जंहिं खे जितां ॿिरी पाण पसायो, ॿिरी जंहिंखे पाण पसाईंदो आहे उते लियो पाईंदो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तव्हांजा बि मुर्शिद हूंदा, तव्हां उते लिया पाईंदा आहियो। हज़रत हाफ़िज़ साहब लिया ख़लीफ़े महमूद जे रोज़े ते पियो करे पियो। हाफ़िज़ साहब के जेकॾहिं भलाई थी आहे त हज़रत ख़लीफ़े साहब रहमतुल्लाह अलैहि वटां थी आहे। हाफ़िज़ साहब लियो एॾो ई पाईंदो त मूंखे फैज़ हितां मिलियो आहे। ख़लीफ़ो साहब वरी लियो रोज़े धड़ी ॾे पाईंदो। जनीअ खे जितां प्रिय पाण पसायो, तनीअ खे तितां लिया पाइण आया। जंहिंखे जितां बि फैज़ मिलंदो आहे उहो उते झोके झोके ॾिसंदो आहे। हज़रत इमाम रब्बानी जो हिकिड़ो वाक़ियो यादि आयो तोखे ॿुधायां त उहो बुज़ुर्ग नक्शबंदी सिलसिले जो छा थो चवे। खबरदार मथा चवे फलाणो घटि, फलाणो वधि, फलाणो घटि, फलाणो वधि। असांजे लाइ सभु अल्लाह जा बाना कामिल आहिनि, सभु मुत्तहिदुल वजूद आहिनि, सभिनी जो वजूद हिकिड़ो ई आहे। सभिनी खे जेकॾहिं फैज़ मिले थो त पावर हाउस सभिनी जो हिकिड़ो आहे। कड़े में जेका बिजली आहे, बदीन वारी बिजली आहे, हैदराबाद वारी बिजली आहे,
मुझा दोस्त अजीज किथे जी भी बिजली आ पावर हाउस एकड़ो आ मुझा दोस्त औलिया अल्लाह जो पावर हाउस गुंबद खजरा है रसूलुल्लाह जो बाप मदीनो शरीफ आ गुंबद खजरा मा ये लाइनू निकरल थियो पियो मुझा दोस्त अजीज सभई लाइनू पांजे पांजे जगह ते मुझा था